बुलेटिन की शुरुआत में ब्रेकिंग न्यूज़ के ॾींदालूं पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाह महमूद कुरैशी के संदसि रिहाइशगाह तां गिरफ़्तार कयो वियो। शाह महमूद कुरैशी के एफआईए हेडक्वार्टर मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाह महमूद कुरैशी के संदसि रिहाइशगाह तां गिरफ़्तार कयो वियो। शाह महमूद कुरैशी के एफआईए हेडक्वार्टर मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाह महमूद कुरैशी के संदसि रिहाइशगाह तां गिरफ़्तार कयो वियो। शाह महमूद कुरैशी के एफआईए हेडक्वार्टर मुंतकिल कयो वियो। पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाह महमूद कुरैशी के संदसि रिहाइशगाह तां गिरफ़्तार कयो वियो। शाह महमूद कुरैशी के एफआईए हेडक्वार्टर मुंतकिल कयो वियो। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया त पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। शाह महमूद कुरैशी के संदसि रिहाइशगाह तां गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी हसन पवार सां। मेहदी, अपडेट कजो। पीटीआई अखबार शाह महमूद कुरैशी के हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। जी, पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी के अॼु संदसि रिहाइशगाह तां गिरफ़्तार कयो वियो आहे। पीटीआई अगवान जीअं पंहिंजे घर पहुतो त एफआईए तरफ़ां ॿुधायो पियो हुन केस गिरफ़्तार कयो वियो आहे। केस साइट पर जेको केस आहे हुन में ॿुधायो पियो हुन ते गिरफ़्तार कयो वियो आहे। केस एफआईए जे हेडक्वार्टर में मुंतकिल कयो वियो आहे। इन सिलसिले में पीटीआई जे जेको अगवान हो कुझु देरि पहिरीं जेको इस्लामाबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिं हुन मौक़िफ़ इख़्तियार कयो हो त 90 ॾींहनि में जेकॾहिं इलेक्शन नथी थिए त पीटीआई हुन खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदी। ऐं इन हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस करे जीअं ई घर पहुतो त एफआईए तरफ़ां खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ठीकु आहे मेहदी, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।